अजी इन वक्त मैं मौजूद आहियां दादू भरिसां ख़ुदाबाद जो ॻोठु आहे पारू जो खून उते मैं मौजूद आहियां। हिते ख़ुदाबाद शाह खे तव्हां ॾिसी सघंदो त 50 फुट जे लॻभॻि घारो लॻो आहे, जंहिं सबबु केतिरा ई ॻोठ केतिरा ई घर पाणी हेठि अची विया आहिनि। हिननि जो ॻोठाणनि जो चवणु आहे त पाणी घरनि में दाख़िल थियण सबबु कोट किरी पिया आहिनि, हुननि जा नुक़सान थिया आहिनि तमामु घणा, ऐं हुननि जो जेको माल आहे मवेशी उहो पिणु मरी वियो आहे। उहो चवनि था असांजा जेके बचा आहिनि असां उहे रोडनि ते विहारिया आहिनि, घरनि में पाणी दाख़िल थी वियो आहे। जॾहिं त उन्हनि जूं इहे बि रड़ियूं ऐं दाहूं आहिनि त हिन वक़्त ताईं गुज़िरियल ॾींहुं 5 बजे खां लॻल घारो हिन वक़्त ताईं हिननि पंहिंजी मदद पाण हुनखे रोकियो त आहे, पर आबपाशी अमलदार तोड़े आबपाशी जो जेको अमलो आहे उहो हिन वक़्त हिते न पहुची सघियो आहे। हितां जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो मौक़िफ़ छा आहे। कल्ह 5 बजे शाख खे खंडु लॻो आहे, असांजा 50 घर ॿुॾी वियो आहे, 15 खां 20 घर किरी पिया आहिनि जेके साम्हूं तव्हां ॾिठा आहिनि, विज़िट कई आहे। नाल एरीगेशन अमलो आहे जो हिन महिल ताईं असांजो शाख जो खंडु न ॿधो आहे। असां पंहिंजी पाण मदद सां हे लकड़ा टुआ कीड़ा हया आहिनि, पर अञा बि पाणी उहो हले पियो थो। असांजो कायल फ़सुलु 50-60 जरेब कणिक उहा बि ख़तमु थी वई। इन खां अलावा असांजो घर जो वॾो नुक़सानु थियो आहे। असांजा घर सभु किरी पिया आहिनि, असां पाणी आहियूं, बेयारो मददगार वेठा आहियूं, असांजी मदद करण जा हिन महिल ताईं केरु बि न आयो आहे। केतिरो नुक़सानु थियो आहे साईं असांजो घटि में घटि 5-10 लखनि जो रुपए जो नुक़सानु थियो आहे, जेको असांजा घर किरी पिया आहिनि। उन में अंदरि मुतालबो असां साईं वज़ीर आला सिंध सैद असां कयूं था सेम साहिब खां, साईं मुरादली शाह खां, त असांखे महिरबानी करे इज़ारो कनि। ऐं DC साहिब खे असां अर्ज़ु था कयूं त मुख़्तियार कार खे बाउंड करे ऐं विज़िट करे असांजो जेको नुक़सानु थियो आहे इन जो असां इज़ारो थियो वञे। असां ग़रीब मिसकिन आहियूं, फ़सुलु असांजा लुड़ी आहे, घर असांजा किरी पिया आहिनि, घर में जेको सामान सड़ो सभु दॿिजी वियो आहे। तव्हां पाण ॾिठो आहे, हर शइ असांजी तव्हांखे भॻल टुटल नज़र आई आहे। राति सां बचनि निंड न कई आहे, न असां निंड कई आहे। असांजो वॾो वेदन थियो आहे, ज़ुल्म थी वियो आहे असां सां। असांजो हे केरु असांखे जॻियो, असां ग़रीब मिसकिन माण्हू जेको मज़दूरी कयूं, रक्षा वाह आहियूं, कहिड़ी असांजी प्रापर्टी आहे, नौकिरी आहे जो मिसाल सां जॻियूं खणाईंदासीं। असां सां त काश आहे, हिमत कयो वञे, अब असां सां अमल कयो वञे। जी इलाइक़े वासियुनि जो तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी उन्हनि जो मौक़िफ़ ॿुधो त उन्हनि जो इहो ई चवणु आहे त उन्हनि जो तमामु घणो नुक़सानु थियो आहे। आबपाशी अमलो हिन वक़्त ताईं हिननि वटि न पहुतो आहे, जंहिं सबबु हिननि जो हिन वक़्तु गुज़िरियल 5 बजे खां गुज़िरियल ॾींहुं 5 बजे खां जेको पाणी घरनि में दाख़िल थियल आहे उहो अञा बि घरनि में ई बीठल आहे। आबपाशी अमलदार अञा ताईं न पहुता आहिनि, को अमलो न पहुतो आहे। हुननि जो इहो मौक़िफ़ आहे त उन्हनि जो तमामु घणो नुक़सानु थियो आहे, जंहिंजो DC दादू ऐं चूंडियल नुमाइंदा ऐं कामोरा जेको आहे उन्हनि जो तदारुक कनि। उन्हनि जो नुक़सानु जेको थियो आहे जानी माली नुक़सानु, ऐं उन्हनि जो जेके कोट किरिया आहिनि, घर किरिया आहिनि, उहे उन्हनि खे उन्हनि जो अज़ालो थियणु खपे। दानिश खुश्क, बंभोर TV, दादू।